पखे वेझो औरत मुड़स जी ज़ियादतियुनि जो नोटिस वठी इंसाफ़ जी अपील कई आहे। कोट खेरपुर जूसो वासण औरत मसमात वज़ीरा खातू ऐं संदसि अमड़ गुलाम शबीना ॿुधायो त हुन न्याणे खे औलाद जीअं पालियो ऐं वॾो करे न्याणी बि ॾिनी, खेसि 5 लख रुपया ॾेई रोज़गार लाइ सऊदी बि मोकिलियो। इहो जेको बचिड़ो तव्हां पाण वटि तातियो हिनखे जेको मतिलबु सऊदी मोकिलियो, जॾहिं मतिलबु सऊदी खां मोटी आयो त हाणे उहो रहे किथे थो ऐं उतां सऊदी मोटण खां पोइ उन छा कयो आहे हिते अची? उहो हिते कुझु बि न कयो, पंहिंजे मामे वटि अची रहियो आहे। मिल्कियत उहो थो खाए, थेला दुनिया जा उन वटि उन दुनिया खाई झलियो मांसि बि त बि हाणे 5-6 ॼाड़ा पंहिंजी धीउ परणाए चोरी ॾिनी अथईंसि, उनखे पाण वटि थो रहाए। पंहिंजी धीउ परणाए ॾिनी? जी जी जी, चोरी। अच्छा, उहो हुन जेको निकाह कयो अथईंसि या जेको उहा बि शादी करे वियो आहे। अच्छा, हा। हाणे तुंहिंजो छा चवणु आहे? असांजो चवणु त असांजे अदुल इंसाफ़ ते असां सां ईअं रज़ामत वॾी कई आहे, बिना वाजिब घणियूं कयूं अथई, घणियूं कयूं अथई। असां सां ॾाढो तंग कयो अथई, असां सां वॾी बिना वाजिब कयूं अथई। इहो टंगियो वञे, जॾहिं असांजो अदुल इंसाफ़ न थींदो न, जेको मुंहिंजे अॻुवाण में थींदो, मां उनजे मथां बि FIR कटराईंदमि। हो मुंहिंजो वारिस आहे, मां उनजी वारिसाणी आहे। हुन चयो त सऊदीअ मां वापसि अचण बैदि न्याणे खे संदसि मामीअ वर्गलाए धीअ सां शादी कराए ज़ुल्म कयो आहे। हिन जी ज़िंदगी बर्बाद थो करे, छाजे लाइ? हिनजो वॾो कमु त मामे कयो अथसि। उन खां पोइ मुंहिंजा 3 पुटड़ा आहिनि, उहो रज़ामंद पंहिंजे पुट मुक़ीम खे वठी, पंहिंजे भाइटे कनूअ खे वठी अचे धमकियूं ॾिनी अथई, पिस्टल खणी असांखे मारणु। जेको बि मुंहिंजे पीउ जी मिल्कियत मुंहिंजे घरों धमकियूं ॾेई, मुंहिंजो पीउ आहे न भाउ आहे, असांजे अलाह खां सवाइ कोई बि कोन्हे, मूंखे ॿचिड़ा आहिनि, मुंहिंजो मड़ो मुड़ुसु। उन खां पोइ असांजी अदालत कयो, पंहिंजे अलाह वास्ते पंहिंजे बचन वारा बि आयो, असांजी अदालत कयो, इंसाफ़ कयो। औरत वज़ीरा खातू अपील कई त संदसि बचन खे हक़ ॾियारे साणु इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।